अवलल्लाह वलीम आला आलम जो धणी अवलल्लाह वलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जे वेठे जिनी वट ॾुखंदो दूर थे वेठे जिनी वट ॾुखंदो दूर थे तूं तनी सी कट ओॾा ओॾे पखड़ा जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी सभिनी संदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे भलीकार हुजे कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं छंछर ऐं आचर ते अव्हांजी ख़िदमत में 10 खां 12 ताईं हाज़िर थींदा हुजूं इहो राति जो ॿीहर अव्हां प्रोग्राम खे ॾिसी सघंदा हुजो जे अञा बि रहिजी वेंदो हुजे त पोइ वरी महिराणी टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उते वञी अञा सब्सक्राइब करे छॾियो बेल आइकन खे वॼाए छॾियो लाइक करे छॾींदा हुजो त प्रोग्राम जेको बि रंग हुजे जेॾी महिल बि अव्हां जो रूह चवंदो हुजे दिलि चवंदो हुजे उहो रंग अव्हां जेको हुजे यूट्यूब इंटरटेनमेंट ते ॾिसी सघंदा हुजो रूह चवंदो हुजे ऐं दिलि बि चवंदी हुजे रूह दिलि ॻाल्हि सभु हुजे हा बाक़ी छा हुजे तुंहिंजे लाइ पोइ जड़ी मिटी तड़ा भितर हा उहो त हाणे तूं चवंदो हुजे न राधुल जी ॻाल्हि बिल्कुलु सरासर सच हुजे हा पर बस तूं हाणे उनखे न सम्झे त हिन में मुंहिंजो कहिड़ो कसूर हुजे तूं कहिड़ो हिते रेडिया ठाहिण मूंखे सेखारिजो मूंखे सम्झ में न ईंदो हुजे अरे रेडिया त असांजे बि वॾनि कोन ठाहिया पोइ हाणे तूं बाक़ी असांखां पुछंदो हुजे गिदरो कीअं थींदो हुजे कहिड़ो ॿिज जेको हुजे उन में फसल भलो थींदो हुजे छाहो कीअं थींदो हुजे गिदरो कीअं थिए मूरी कीअं थिए वाङण कीअं थिए इहो पुछंदो हुजे घर में त मूंखे हिकिड़ी गिदरी मथे में लॻी हुजे बाक़ी हाणे छा हुआ हा तोखे हाणे हर भरू ठिकरी लॻे त उन में तुंहिंजो मसलो हुजे कि राधुल जी कढ़ी हिन में ग़लती लॻे इहो सो चवां त सुट खे सुलझाइण जे बजाए तूं उलझाईंदी हुजे बसि इहा ॻाल्हि सुट न सुलझंदो हुजे त उन में राधुल जो कहिड़ो कसूर हुजे तुंहिंजो कुसूर न हुजे कहिड़ो कसूर हुजे सुट खे पाण मुझायो हुजे न हाल बोले रखंदो हुजे त सिधो थींदो हुजे मुदल खे माण्हू सुलझाईंदो हुजे हाणे तूं चई त ब्राह्मण पाण ॼाणी सभु कुझु पाण ॼाणूं पोइ हाणे हर को पंहिंजो पाण ॼाणींदो हुजे हा गवर्नमेंट बि ईअं चवंदी हुजे पाण वञी जियो पाण हुजे उनजे त हथ में सभु कुझु हुजे राधुल जे हथ में त गोयो पंहिंजो कखाऊं घर हुजे उहो बि न हलाईंदी हुजे सही बाक़ी केरु हलाईंदो न रधणो सही हलाईंदी हुजे न टेम ते न कुझु न छा न छो रधणे में हुजूं ॿ भाती हा बाक़ी कहिड़ो असरे ते राज पतो हुजे कि हाणे इहो रधणो तुंहिंजो सही न इहे ॿ हुजूं जे ॿार हुजनि छह पोइ त कहिड़ो हाल थिए पोइ त हे देगड़ियूं हित पयूं हुजनि घर खे संभालूं घर खे संभालूं हा वॾो संभालो हुजे वॾो संभालो हा तूं घर खे असुल चांदीअ जूं वालियूं पाराए छॾियूं हुजनि इहो थियो हुजे त घर खे कहिड़ो तूं ठाहीं रधणे खे ठाहीं अॻु वञ हाणे दरिया पाछा मौज में हुजे कंधीअ तां को मिटीअ जो थाल भरे अचे को हुन खे लेपड़ो ॾींदी हुजी को कुझु लेपो ॾियण राधुल जो कमु हुजे पोइ चवंदो हुजे कि घर खे ॾींदी हुजां या तोख ॾींदी हुजां चीकी मिटी हुजे धरतीअ जी हिन सां छा आहे थोरो तूं पाण खणंदी हुजी त थोरो तुंहिंजो दिमाग़ सही थींदो हुजे मुंहिंजे दिमाग़ खे छा हुजे घर में वेठी हुजां ॻाल्हाईंदी हुजां राज ॾिसंदा हुजनि राजनि कमु हलियूं मुंहिंजे दिमाग़ खे छा हुजे सो हुन सां गॾो गॾु इहो नंबर हले टीवी स्क्रीन ते उन ते असांखे फोन कॉल कंदा हुजो पंहिंजी ॻाल्हि पंहिंजी मुहाड़ पंहिंजे तर जो मौसम जो हाल अहवाल मींहं जी झुड़ीअ जी फुड़ीअ जी दुख जी दर्द जी ख़ुशीअ जी सभु ॻाल्हि कंदा हुजो असां जूं ख़ुशियूं उन खां
बालकनि खे चवां त बा 14 अगस्त वेझी ईंदी हुजे तयारी कंदा हुजो घर में अवां तयारी कंदा हुजो उहा पूरे शहर में पूरे मुल्क में तयारी थींदी हुजे 14 अगस्त सफ़ा वेझो हुजे उन सां गॾोगॾु पोइ जेके बालक हुजनि स्कूल खुलियल जिते हुजनि त उते त इहे टेबलो इहे तकरियूं उन जी तयारी कंदा हुजनि कुझु बालक त 14 अगस्त ते घुमण फिरण वेंदा हुजनि सो हिन 14 अगस्त ते असां बि को घुमी फिरी को सैर सफ़र करे ईंदा हुजूं सो इहो ज़रूरु हुजे अवां बि कंदा हुजो हिन ख़ुशीअ खे बि मल्हाईंदा हुजो कल्ह खां वठी जेको इहो मौसम जो ॿुधाइनि त बि ईंदड़ कुझु कलाकनि ऐं 24 कलाक 48 कलाक में मींहं वसण जो इम्कान हुजे पोइ शहर बि ॿुधाइनि हल त सिंध जा सभु शहर ॿुधाइनि कराची खां वेंदे कसमोर ताईं त बि मींहुं पवंदो हुजे सो बि हिन ते बि गौर ज़रूरु कंदा हुजो बाक़ी हुकूमत ऐं महांगायूं सस्तियूं ऐं इहो दुनिया में जेको थींदो हुजे ॾिसंदा हुजो त हू हुन ते हणंदो हुजे हाणे हूअ कार हुजे त पाड़े वारे हुन लाइ हीअं चयो हुजे हुन हीअं चयो हुजे हाणे हे कुझु मुल्क बि ईअं हुजनि हू हुन ते हू हुन ते बसि हाणे रुॻो इहो बचो हुजे जीअं घर में जेको हुजे के ॿ जनानूं हुजनि ठिड़मिण में लॻूं पयूं हुजनि हाणे हुकूमत बि ईअं ई हुजे हा रुॻो हिक ॿिए खे जवाब ॾियण में पूरा बाक़ी त जेको आवाम ॼाणे त आवाम जो मुंहुं ॼाणे उहो जेॾां खपे जेॾां मुंहुं करे माना जेको पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी उन हिसाब सां सो अबायो उहे धनार न रहिया हुजनि हाणे जेके माल खे उहे हकिलनि हिकु आवाज़ थी सभु को हलंदो हुजे हाय हाय पोइ भिटाई साईं जो बेत हुजे त अॼु न उता कुन में तालिब तंवारीन हाय हाय अॼु न उता कुन में तालिब तंवारीन आदेसी थी विया मड़ियूं मूं मारीन जे जी जियारीन से लाहूती लॾे सोभा उहे जेके माण्हू हुजनि कमाल जा माण्हू हुजनि जेके माण्हूअ जे ॾुख खे ख़ुशीअ खे सम्झंदा हुजनि घर जे भाती को हिकिड़ा सुघड़ औरतूं हुजनि असांजूं भेनरूं उन्हनि सभिनी खे इहा सम्झ जी ॻाल्हि हुजे त माण्हू सम्झंदो कीअं हुजे सम्झी करे दुनिया में हाणे हिकु हिकु माण्हूअ खे धिक हलाइणो पवंदो हुजे अॻे माण्हू सिज खे चंड खे तारनि खे ॾिसी टाइम ॿुधाइनि इहो घड़ाल त हुजे ई कोन घड़ी त हुजे ई कान इहो टाइम मना है सिज खे ॾिसी पाछोलो ॾिसण चवनि हाणे हेतिरो थियो हुजे तारनि खे ॾिसण चवनि हाणे हेतिरो थियो हुजे इहे ट्रेड़ू हाणे अलाए काॾे विया हुजनि इहे ट्रेड़ू या कती या खट इहो फलाणो इहो हुजे हाणे रामण हाणे त रामण साम्हूं बीठो हुजे नांधीअ खे ख़बर न पए त रामण खे बुख हुजे चांहि जी ज़रूरत हुजे हाणे उहे माण्हू मिसाल हुजे चवंदो हुजे खणी त चांहि ॾो खाईंदी हुजे बाक़ी फेराए घेराए मिसाल न हणंदो हुजे मिसाल कहिड़ो ईअं चयो हुजे अॻे त माण्हू हिननि खे पासे खे ॾिसे छा ॾिसंदी हुजां पासा ॾिसी माण्हू ॿुधाईंदो हुजे हाणे त सॼो माण्हू उहे त माण्हू ई चंदा न हुजनि उहे माण्हू अलाए केॾां विया हुजनि जेके कुर्ब ॾींदा हुजनि सॾे सो बसि हाणे उहे त माण्हू ई अलाए केॾां हाणे रखो या बसि बची हुजे ॿे टे सो हाणे वरी हलंदा हुजूं प्रोग्राम जी शुरूआति ॾांहुं फोन इहो नंबर तव्हांजे टीवी स्क्रीन ते हले अवां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं हुजनि कचहरियूं करणियूं हुजनि पर हिन लम्हे हलूं हिकिड़े अहिड़े कलाम ॾांहुं हाय हाय ससूअ जे पंध ॾांहुं हलंदा हुजूं पंध कहिड़ो बि अणांगो हुजे पर माण्हूअ खे पंध करणु खपंदो हुजे सो सोढल फ़क़ीर जो आवाज़ हुजे सरतियूं ॾियो में सलाह हला सो हाणे सरतियुनि खां कहिड़ी ससुई सलाह वठंदी हुजे इहो ॾिसंदा सलाह कीअं थींदी हुजे उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आहियां निंधर निमाणी आहियां निंधर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो हलो
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केड़ा है भरा मेरा जी? मैं डेरा गाजी खान मोहम्मद असलम गल करना था पंजाब तो। अदा मोहम्मद असलम क्या हाल है? तू सारा खुश बैठे वे? अल्लाह की जात पाक दा करम है। हफ्ते पहले 17वीं सालगिरह दे मुबारकबाद मेहरान टीवी। हाँ सही खैर मुबारक तुसा को भी मुबारक होवे। मेहरान टीवी तुसा दिए ना बा तुसा देखण वाले असा सब एक घर दे पूरे कुटुंब दे साथी हूं असा। बिल्कुल सर गाल है कि सर खास तौर पे सरेकी बैंड की तरफों भी मुबारकबाद सर जी जी सर सरेकी तरफों हाँ। सारे मेहरान टीवी को सारे तरफों सर मुबारकबाद सर। हाँ सही हाँ बिल्कुल बिल्कुल ये असारे भरा न त असा को सुठा भी लगदा है ते मेरे मिठड़े मिठड़े भरा जेके न इना को भी असारी दुआवां होवन भा। जी सर सारे छोटे जी रिक्वेस्ट करने थोड़ा सरेकी को भी थोड़ी जी नुमाइंदगी दी करो सारी दे को थोड़ा ड्रामा और यो होवे जी सर। अच्छा सही करे सु वाले ते कणावा तो उठा वाली और रिकॉर्ड करा मैं। जी सर हाँ तो वल उठा होवन वल उठा ड्रामे भरवर तू कम करी उठा ड्रामे च भरा तू मुझे बन वनी तो वल मैं गोठ जा भई मैं भी रामण भी गोठ जा वने वल तू मुझे बनया बैठा हो। सर तो सब वैसे ही ड्रामा करने में बेहतरीन पर खुद नहीं अदाकारी चाहिए दे दें किवें घर वाले ठीक हैं भला? बिल्कुल हम किवें मौसम किवें मौसम सर गर्मियां ज्यादा हैं बारिशां भी हैं गर्मियां भी ज्यादा हैं ज्यादा आम भला है आम वो है ना आम खत्म सर नहीं आम बहन पे सेंबे खत्म थी जल्दी पंजाब में जाली है क्या सर? हाँ इतना तो खत्म है उस भला है ना आम जय इन पे सर चिट्टा चौंसा है काला चौंसा है फजरी भी है इन पे किस्म। वाह 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 ब्या खैर ओनी फोन किते तू सारी फोन कटी ज गई है ये सर सिग्नल का मसला उन्हीं बार साल में थी सकी सर बिल्कुल बड़ी कोशिश की थी मगर नहीं थी सकी। मैं भी याद किता तो मेरे भरे दे यार फोन लगे वल किडे गया बैलेंस खत्म थी गया बैटरी खत्म थी गई लाइटा भी कोनी है ना तो ई सोच बैलेंस भी आता बैटरी ये तो सिग्नल का मसला होगा सिग्नल नहीं मिल सके। अच्छा सिग्नल का मसला जी सर। हाँ वाह वाह मेहरान टीवी को बाकायदे देख देवे जी सर पैगाम मेहरान टीवी को बाकायदे देख देवे तो हाँ बिल्कुल बिल्कुल दे अच्छे प्रोग्राम है जबरदस्त प्रोग्राम है कल्चर भी अक्कासी करना मेहरान टीवी सर पूरे कल्चर भी सर पूरे कल्चर के काफी बस मेरा भरा खुश रहे ब्याह कोई कम कार है तो भरा हाजिर है रामण। सर मेहरबानी सर कोई सिंगा या कलाम सुना दो अगर माजी फकीर की आवाज सुना दो तब बेहतर है या जलाल कांडे की आवाज। हाँ मांझी फकीर सुना देंदा आज मांझी फकीर। हाँ जी हाँ वरी मेहरबानी तू किदे गई आई ओ मेरी सभा की जाल कसा हो जी किथा किरी पई डठी पई बगड़ी मावरी आए हक्कर फ्री गल है क्या थी गए तेरा दिमाग सही है सावर थियो जी घर च बैठी आई जांदी है जी खबर कोनी आई तो अलफ कड़े पासे हमजा कड़े पासे हमो रखो जे न खई हक्करी पाने बस नजर तेरी खत्म थी गई है इवें मैं को लगता है तो जी न खत्म थिंदी हो जे ब्या वाले को देख दी ना पई आई ए मानो देख तो लावे है ना अरे से दो तो कंदो हो जी से ए मैं को थोड़ा चावी मथे तो मैं को रखा अरे न मथे चाई थी हो जावा अरे वाह तो खे मथे खंदी हो जा थोड़ा चा घन क्या थे हाथ च सूर आई क्या रख दो हो जे हाथ च सूर आई तो खे मां घणी सकंदी हो जा ते दे हाथ च सूर है भा ए कनु काम नहीं पुजदा बस ए खाली ए घर दे रोटियां खावण वास्ते जनानी रखे ओके हो जे ओके अन्या है न कुंड खा थोरो न खसई कंदो हो जे थोरो मथे खणंदी जाने कुंडू ने दो जे न थे लेके मथे खणदी हो जा हां थे लोर कर ॿियो छा हुजे हेॾो वजन हुजे हो मूंखां खजंदो हुजे वजन हुजे न बाक़ी छा हुजे ए देख देख कांगड़ी बड़ा छोड़ियई मैं को वॾो कांगड़ी हुजे ॿिया वल के हाल कंदे माण्हू के कुझु थींदो हुजे तोखे त उहो बि न थींदो हुजे हेलो हेलो अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम हुजे भाईटा छा हाल हुजे खुश हुजी चंगो भलो हुजी ॻोठ राज खुश हुजे खैर खैर चाचा आप कल 5 दिन माजी वाली गिला करे वो
अब छा थियो हुजई? चलो वो चाची दे वरी मां खे हलायां पोइ बसि चाचे खे बस छॾी है त जेॾी महिल अचे न हाल न अहवाल न मुल्क जी का ख़बर न को चार इहो चाची चाची कहिड़ो वेलण हणियो हुजे। उबा दादा ॿियो ख़ैर आहे? कीअं मौसम हुजे? घर वारा सभु ठीकु हुजनि? सभु ख़ैर 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 दुआ कर त मींहुं अचे त मौसम सही थिए। हा बसि मींहं जो ॿुधाईंदा हुजनि त बसि चवंदा हुजनि 24 कलाक 48 कलाक ॿुधाईंदा हुजनि त ज़रूरु थींदो हुजे। कली बली पाण ते पाए छॾींदो हुजे। ॿियो ख़ैर आहे दादा? हा ॿियो ख़ैर आहे? सभिनी खे सलाम ॾींदो हुजी। नाले वॾी महिरबानी हुजे। हे कहिड़ो भाइटो हुजे कहिड़ो तरखां धारियो हुजे। हा धारण जी कहिड़ी ॻाल्हि हुजे? अलाए जेॾी मैं फोन करे हो चाची चाची हीअं कंदी हुजे चाचो हीअं कंदो हुजे रगो छेड़ो भोरींदो हुजे हिनखे ॿियो को कमु हू हुजे। बि ॾिसंदो हुजे त चाचे खे एॾो वक़्तु थियो हुजे न अचणु हुजे न वञणु हुजे। चाची असांजे अलाए कहिड़ा ढारा कया हुजनि सोचो चाचो असुल मजू लॻो वेठो हुजे। ढारा करा हुजनि तो ते हाणे ते मां ढारा करा मां हुजा जोगीणा हाणे हिनखां मां जेको हुजे ढारा करा अलाए कहिड़ा ढारा मारा मुचो हुजे। जो कम न हुजे मां कहिड़ो जोगी ज़ात हुजां। मूं चयो हाणे हुजूं राधुल जे वस पोइ हाणे पोइ जेको राधुल ढारनि वारा अलाए किथे हुजनि। हा ढार अॻे साईं ढारो हणनि बाक़ाइदे ख़बर पवे हे कम हीअं हुजे। मूं बि ईअं चयो मूं बि ईअं चयो हुजे हिननि खे। उहे ढारनि वारा अलाए किथे हुजनि मुल्क में हाणे रगो या जेका हुजे तुण मुण लॻी पई हुजे ॿी त का ॻाल्हि ई न हुजे। ख़तम थींदी हुजे तुंहिंजी ॻाल्हि त ॿुधाईंदी हुजी। छा थियो हुजे? ॻाल्हि को जवाब को ॻाल्हि के सवाद मिलण लाइ ॻाल्हि कंदा उहा छुट्टी हुजे हुते। सवाद कढो मां हिते मच्छी पले जो बोड़ न थींदी हुजा जो सवाद थींदो हुजे। हलो जी जी मां केरु? अबा केरु कहिड़े शहर खां फोन कई हुजे? अदा अदा खान डेरी हीरल तेरो मेल खां टांको सामानो। छा हाल हुजे? अदा ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि? दुआ अल्लाह जी भलाई आई कुझु कयो? हा ख़ैर लॻो पियो हुजे। सामारो जी मौसम कीअं हुजे? हा इहो कुर्बान पंहिंजे ॾिसो पिया जलाल चांदी जो कलाम पुराणो को हुजे ॿुधाइजो असांखे। जलाल जा कलाम पुराणा ई हुजनि ॿियो हाणे कहिड़ा जलाल जा नवां कलाम ईंदा हुजनि? ताज़ो गायो हुजे ज़माने में न हुजे। हा उहो जलाल जा हाणे उहे पुराणा रिकॉर्ड वञी बचा हुजनि। अबा ॿियो हलो ॿियो हलियो हुजे? अदा न हाणे नओं कहिड़ो हाणे रामण जेको हुजे हिते वेही आई जलाल थींदो हुजे पोइ वरी नओं कलाम कुसंदो हुजे। जलाल हर दौर में नओं हुजे जॾहिं बि ॿुधो जलाल हर दौर में समझंदो हुजे कि ज़िंदा हुजनि हिननि जा आवाज़। ही सदा बहार ऐं फोक रंग जा आवाज़ हुजनि हीअ वादी महराण जा आवाज़ हुजनि। पोइ उस्ताद मोहम्मद यूसुफ हुजे उस्ताद मोहम्मद जुमन हुजे उस्ताद मंज़ूर अली खान हुजे इहो ॾिसंदा जो साइण आबदा परवीन हुजे हुमेरा चना हुजे अलण फ़कीर हुजे कहिड़ा नाव खणी माई भागी हुजे कहिड़ा नाव खणी कहिड़ा नाव खणा हाणे जीअं सोडल फ़कीर वियो हुजे ईअं ई वरी जलाल चांडियो पोइ उन्हनि जी हिकिड़ी ईअं पूरी लाइन हलंदी हुजे त उन्हनि जा खां पोइ उन जा शागिर्द उहो सवाद उहे ॻाल्हियूं हलंदियूं हुजनि। सो हाणे हलंदा हुजो हिकिड़े सुहिणे कलाम ॾांहुं इन कलाम खे ॾिसंदा हुजो जलाल चांडीअ जो हुजे ओ नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में ॾेई बाहि वियो आहे। सो हाणे इहा बाहि जेका हुजे थधो पाणी पी करे घटि कंदा हुजो त उन खां पोइ वरी असां वापसि ईंदा मतलब दियो यार दुनिया मतलब दियो यार मतलब होवे त प्यार भी कर देन मतलब होवे त प्यार भी कर देन ए जालिम दुनियादार दुनिया मतलब दियो यार। एक दफ़ो ॿीहर भलीकार चंदो जावा खवा जे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा जी हिन जे तरफ़ां बि के भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जियां मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं आवाजो ख़ुशियुनि भरियो
ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे तकड़ करे मुंहिंजो नालो न खणंदो हुजे की मां अञा हिते बिठी हुजां मूं बि चयो हिन जे तरफ़ां बि पंहिंजो नालो खयो हुजे नालो खणंदो हुजे पर ॾिठो हुजे की राधोल बची कड़की हुजे मूंखे कहिड़ी ख़बर मथां अची बसि ईअं हाणे छा चवंदो आहे छा सुबुह जो चवंदो हुजे हा अचे मथां कुल्हे त चण बीर माण्हू कुल्हे ॿुधायूं ते मां कहिड़ो झटकी हुजां हलो हेलो दादा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर का अदा अदा मुजफ्फर लगारी से मैं ममन काम कर रहा हूँ। छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजी चङो भलो सब सही अल्हम्दुलिल्लाह। तबियतूं बहार हुजनि कीअं वक़्तु गुज़रे वक्त अल्हम्दुलिल्लाह कुत्ता का गुजर साईं। हा वाह 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 वक़्तु भलो गुज़रंदो हुजे ॿियो छा खपंदो हुजे माण्हू खे हाँ बस वक्त सही गुजरे पर वक्त नाल गॾु माण्हू बि सुठो हो न। हा भाउ वक़्तु सुठो हुजे त ज़िंदगी बि वॾी लॻंदी हुजे हाँ बिल्कुल बिल्कुल जिंदगी वॾी लॻंदी हुजे। हा जो वक़्त खे सुहिणे नमूने गुज़ारींदा हुजो ज़िंदगी खे सुहिणे नमूने गुज़ारींदा हुजो अॼु प्रोग्राम में अव्हां शामिल थिया हुजो त कीअं अॼु शामिल थिया हुजो अॼु अलाए कीअं सारियो हुजेव जी जी बस अॼु प्रोग्राम तव्हांजो ॾिठो आहे हींअर टीवी ते त पोइ मां सोचियो त मां फोन कयो तव्हां ते एॾनि सालनि में अॼु ॾिठो हुजे जी जी अॼु छुटी आहे त अॼु मां हिते घर ई वेठो हुअमि त हुन जे करे वो हूअं ड्यूटी ते हुजी जा हा ड्यूटी आहे ड्यूटी। हा बात असां छंछरा चरा चूं ता हा पोइ संछराचर ते ॾिसंदे किथे ड्यूटी हुजई ड्यूटी अथनि ममन तां कोर्ट में वाह 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 हा यार पोइ ड्यूटी तुंहिंजी जेका हुजे उहा टाइम वारी हुजे सवेर माण्हू ईंदो हुजे वरी मंझंदि जो मोटंदो हुजे या शाम जो हिन जे करे सो वाह 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 ख़ुशि जी 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 हुन जे करे पोइ अॼु ॾिठो अंकल जो छुटी ते हिकड़ा ॿाहिरि निकिरनि कोन पियो वरी ॾिसनि तव्हांजो प्रोग्राम मां बि फोन करे वठां। वाह वाह ॾाढी ख़ुशी थी हुजे दादा ॾाढी ख़ुशी थिए सभिनी खे सलाम ॾींदो हुजी वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी लख थोरा हुजनि कुर्ब हुजनि ठीक है ठीक। वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो छा थियो हुजे खणी अहिड़ो छिरक भरो हुजे मूं अधे सां कचहरी कई हे उन में हुजनि जेके माण्हुनि खे हक़ ऐं फ़ैसिला मिलंदा हुजनि सज़ाऊं बि हा हा कोनट सगुरीअ में हा हा ही उते हुजे उन में हुजे हा वॾी महिरबानी हुजे न ते ॻाल्हि कजे अहिड़ी तहिड़ी असां करूं न ईअं ॿुधायो हुजे हलो अदा रामू छा हाल आहे भाऊ कुझु आयो अदा ख़ैरु लॻो पियो हुजे केरु कहिड़े शहर खां भाउ अदा बच्चन कुंभर रतोदरो खां चाल कई आहे कहिड़े शहर खां था रतोदरो खां रतोदरो खां छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला अल्लाह सही आहे सान प्रोग्राम तो आज तो लाइव ॾिसी रहिया हुआसीं पर हे आवाज़ ॿिए हंधा थो अचे तव्हां ॿिए हंधि बीठा आहियो न बा असां ॿिए हंधि किथे असां त साम्हूं साम्हूं बीठा हुजूं तोसां ॻाल्हाईंदा हुजूं अदा हे अॼु इरादा त ईअं विड़े पई तव्हां सां ॼण मुंहिंजे घर वारी जी भेण लॻी पई हुजे बसि पोइ कॾहिं कॾहिं किथे अबा इहो ॾिसी त माण्हू इहो कंदी हुजे हीअ ॾिठो भाॼाईअ खे सलाम ॾींदा हुजो अदा हा जी हा पर टीवीअ ते आवाज़ ई न पियो अचे अबा टीवीअ खे हाली सरे हेॾे ॻाल्हाईंदो हुजे हाणे मां हिते ॻाल्हायां मूंखे वॾी महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो भाॼाई मारी बुक खणो बीठे हुजे हा उहा बि खण पर वरी अधु चवंदो हुजे आवाज़ हाणे मां हिते ॻाल्हायां त कीअं हेॾे करे ॾिसां त होॾे वरी जहिड़ो ॿियो रामण ॻाल्हाईंदो हुजे टीवी में बसि अदा वॾी महिरबानी हुजे पर फोन कॉल ते जंहिं महिल ॻाल्हाईंदा हुजो त हेॾे गांव करे ॻाल्हि थींदी हुजे पोइ ॿिया वरी घर भाॼाईअ खे चवंदो हुजे उहा वरी ॿुधंदी हुजे त तुंहिंजे बारे में छा ॻाल्हाईंदो हुजे उहे रखंदो हुजे त ख़बर पवंदी असां त सरे आम राधुल जे साम्हूं जेको हुजे ॻाल्हि रखंदा हाणे इहा ॻाल्हि मां न चई सघंदो हुजां बसि इहो घर में वेठा हुजूं हाणे माण्हुनि खे छा चवंदा मां डिॼंदुमि हाणे इहा ॻाल्हि ज़रूरी हुजे करण जी हाणे मां डिॼंदो हुजां नंढड़ो बालकड़ो हुजां हा पर हा अञा गुॾड़ो हुजां
हाणे सही हुजे हाणे अञा नंढो हुजां ए लठ तने त हथ में खणे हुजे न त हाणे कड़ो लूलो हुजे कड़ो लंगड़ो हुजे कड़े नजर घट हुजे कड़ो असरो उमर खावियल हुजे न त चप फुरी पिया हुजन केॾां खां तार निकतल हुजे जो वणे जे करे छाजी तार निकतल जो हुजे तव्हां तार वणे। मारून जी ॻाल्हि न कंदो हुजे हो तारू निकतल हुजे न साजू मां कहने जो सब घंटल हुजन हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां भा अदा को ताज मंडेरी अलीगुल्ला को मरते वाला मरतार को जेड़ो कलगा करे लातो ने ठहरदा है अबा जेड़ो को बस मिले खेर हुजे मिले सुबह सां चांहि न हुजे मिले वात खे चांहि जे बजाए वात खे सेको ॾींदा हुजूं ॿियो छा कंदा हुजूं भला चाहे लख ब्राह्मण भाला खोड़ चाहे बड़ा वधी अगे करी लॻिया पर थोड़ा करे तो जेड़ो करे बस यार बस पाण निभाणो ॼाण जनानी सां कहिड़ो अदा पी वेठो हुजे मिड़े कूड़ ॻाल्हाईंदो हुजे हा हा कूड़ ॻाल्हायो जे प्यालो ॾेखारींदो हुजे बाक़ी छा प्यालो खणी कल्ह वारा जा चवंदो धोत हुजे कि आधो मूंखे चांहि जो प्यालो ॾींदो हुजे वदा खोड़ चाहे खोड़ निजू में वने निजू अदा बस हिन जी ॻाल्हि जनानीअ जी तूं दिलि में ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजी अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे मुंहिंजे मालिक जा लख एहसान हुजे न वाह वाह ॾाढी ख़ुशी थी हुजे अॼु फोनड़ी कई हुजे अॼु अलाए कीअं सार लधी यार हुजे रोज कल पर जीता जे पर कोन लॻो न पर रुगो मजबूर पे आयो हो आओ बमाना से कोशिश करना है तो भाग सकते ये भी बनाने न पर रगे को मसरूफ तो होते था न यार पोइ अॼु त लंबर लॻी वियो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे बचड़ा ठीकु कुटुंब ख़ुशि पाड़े ओड़े वारा सभु ख़ुशि हुजनि सब शुक्र आहे मालिक जो खुश आहे शुक्र आहे कीअं वक़्त गुज़रे कीअं हालात हुजनि हालात बस मां का ये गाल न करे ये फसल जो हालात कोन होण क्या कोन गर्मी मारे छॾियो माना महांगाई हुजे फसल जो हाल न हुजे गर्मी बि ॾाढी हुजे माना पोइ माण्हू सब किथा गॾा पिया हुजनि पोइ माण्हू जे अंदर में किथां ख़ुशी बीहंदी हुजे ईअं तव्हां दोनों बस शुक्र आहे मालिक जो तव्हां भाउ जो सहारो वठो था वक़्त पास कयो बसि ईअं हुजे बसि पोइ माण्हू वरी जिथे माण्हू कमु बहितर न हुजे वरी सोच ॿी रखंदो हुजे हा उहो टेंशन फ्री करे छॾिजे फिराए छॾिजे हा असां वटि अबा पोइ कलर में पिया ड्रब पोखींदा हुजूं त हाणे हिन मां को कल्याण थींदो हुजे केॾांहुं थींदो हुजे हा कलरनि में छा थींदो बाबा हा कलर में जो कणक पोखींदा आहियूं छा थींदो हुजे हिन दौर में रहंदो महांगाईअ में उहो ॿिज जा पैसा त भाण जा पैसा पोइ पाणी जा पैसा पोइ इहो सम्झ त माण्हू किथां लाहे वक़्त लॻे वक़्त वरी हिकिड़ी तोक जे अंदरि रहंदो सुठो ने छा कजे हा हाणे वक़्त सिर असांखे बि पंहिंजे जहन खे मटाइण घुरिबो हुजे थोरो फसल अहिड़ा नंढा फसल पोखण खपंदा हुजनि जंहिंमां भलो थींदो हुजे हा जंहिंमें ख़र्च घटि हुजे बत्तर जो एकड़ जेका आहे लख 20,000 का घुरनि ॿी ॾे जा उन खां पोइ रुंबाणियूं पाणी जा पैसा केॾा वञूं 2 लख तो खाए तूं भाउ वेठो हुजी ॿ दफ़ा इहो फसल मां नुक़सान हाणे दिलि ई न चवंदी हुजे त किथां को मका थो खणंदो हुजां पोइ हेॾां ॾिसंदो हुजे त भाॼाई तोहारी सुबुह सांझीअ मथे में सूर विझी छॾींदी हुजे गरीब माण्हू छिक छिका लॻी पई हुजे भाॼाई असां जेके संभाल कई न 3 लख खपि खाए मका तो एकड़ रुगो ॿिजे कहाण में हाणे मका थो पोइ बसर पाण चई त 3 लख रुपया एकड़ खाई वञे मज़दूरियूं पोइ हले पोइ रामण केॾांहुं भरे सघंदो केॾां वञो पोइ घर अचो त वरी वेड़ त असांखे हीअं थियो असांजे लाइ खाई वियो छा कयूं बसि पोइ वरी खां पोइ रुखी सुखी घर में भली हुजे अदा पोइ वरी भली भली जे फसल लहे त सरकार वरी पंहिंजे मर्ज़ीअ जो अघु ॾिए पोइ भली ॿियो वञी टीप खाईंदो हुजे हक़ीक़त बाबा वॾी महिरबानी हुजे सॼो हीअं थींदो हुजे इहो छा थियो हुजे कहिड़ो हुन तोखे अहिड़ी का ख़बर कई हुजे हुन ख़बर हुजे हुन कोन ख़बर कई हुजे पोइ मूं ईअं चयो हुजे त फसल बि कर मार मार हण मथो भलो थींदो हुजे हेल फसल अहिड़ो थियो हुजे वञी हर माह घर ठहिराए हुजे वञी गाॾी वरी जो उनजो माना अघु थींदो हुजे त ॿई हथ असल मथे में हा ॿई हथ मथे में खां पोइ असल घर खां ॿाहिरि न निकिरे करजी हा सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम न अॼु बालक बि घर में वेही जेके हुजनि ईअं लॻे थो सुस्त लॻा पिया हुजनि ईंदा हुजो त रेवड़ियूं नकुल खाराए चुस्त कंदो हुजां रेवड़ियुनि नकुलनि खे जे
खोपड़ियूं नकुल सो हाणे ॾिसंदा हुजो सिधी भाषा हम भाषा सिधी भाषा हम भाषा सिधी भाषा हम भाषा खां पोइ वरी हुजे न ख़बरुनि में ॾिसंदा हुजो हाल अहिवाल किथे में वसे केॾी महिल वसे पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो उन खां पोइ असां वापसि अचूं त अञा तव्हां सां कचहरियूं हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो केरिया मुंहिंजो हिते लुड़क मुंहिंजा केरु उघंदो केरिया मुंहिंजो हिते हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो केरिया मुंहिंजो हिते असुल कहिड़ो तूं ॾुखो हुजी जो तुंहिंजा हाल केरु ॿुधंदो हुजे हाणे न्याणी हुजे कुंड में वेठी हुजे लुड़क केरु उघंदो हुजे अञा न्याणियूं बि सुखियूं हुजनि हिते रामन अहिड़ो ॾुखियो हुजे हे पापा जेके छह वठी आयो हुजे हिन में चार पाण खाई वई जी ॿ तिॾियूं खाई वई हुजनि बाक़ी ॿ बचा हुजनि उनखे कीअं खाईंदो हुजां हले इहे अञा रखो ॾिठो हुजे पोइ पैसा भरिया हुजनि छॾी थो हुजे पैसा भरा हुजनि माण्हू जी सिहत खां मथे को पैसा न हुजनि हिनखे त 4 महीना घटि में घटि थिया हुजनि पोइ बुख जो छा कंदो हुजां सुबुह सां अचे बुख तर को बुख ई बुख हुजे कॾहिं को शुक्र ख़ुदा जो कयो हुजे को अॼु के अॼु मुंहिंजो पेट भरल हुजे हा पोइ भरियल ग़रीब माण्हू खे बवेला मानी जा बि पूरा न हुजनि त पोइ बाक़ी कहिड़ी ख़ुशी हाणे ग़रीब माण्हू खे केरु चवंदो हुजे कि न महिनत करो न मजदूरी करो न कमाओ बाक़ी सॼो ॾींहुं खट ते वेठा हुजो इहो मानी खे भञंदा हुजो हिकिड़ी गुरबत में मथां तो जड़ी जनानी मथे में लॻे पोइ घर अञा ग़रीब हुजे हले मना वरी ॾियो अञा बि जनानी जो हुजे जेको तुंहिंजी खुड़ीअ में निभाग हुजे उहो कोन ॾिसी न पोयां निभाग जी छिक बि त हुजे न हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ सही कराची का मैं कल न्यू कराची का न्यू कराची वारा अदा पंहिंजो नालो त ॿुधाईंदो जी शनाख़ती कार्ड वारो हाँ नूर वाली सोलंगी बा छा हाल हुजे ठीकु हुजी चङो भलो शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां कुझु आयो अभी कुझु हा राधुल बि ठीकु रामण बि ठीकु अदा ठीक हुजो हाँ अभी असां कुझु कीअं हुजे कराचीअ जी आवाज़ मौसम कीअं हुजे वीआईपी सफ़ा हाँ सफ़ा भली मौसम लॻी पई हुजे पावाऊं भई लगन घुड़न ॾाढी गर्मी आहे हाओ पर एतवार यार मोबाइल में जेके सिग्नल आहिनि उहे कमल मथे कमल हेठि हलिया वेंदा हुजनि छा कयूं ॿियो ख़ैर हुजे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे कुर्बो हुजनि वाजा मोहबतूं हुजनि वाजूं वॾी महिरबानी लहट चढ़क करे हा लहट चढ़क करे पाण मां कहिड़ो भला असली उन में वञी वेहंदो हुजां सिग्नल वारे खे चवंदो हुजां सिधो कंदो हुजे कहिड़ो तुंहिंजे हथ में हुजे कहिड़ो तुंहिंजो त टुटी हुजे हाणे सिग्नल ते वेहंदो हुजे हाणे हे सिग्नल जेके हुजनि ईंदा हुजनि वेंदा हुजनि बसि उहा कार हुजे हाणे मज़ो ई न हुजे सिग्नल खे सिग्नल में माण्हुनि में घर में खाधे में बसि हाणे पैसे में न हुजे हा मज़ो छो न हुजे घर में पाण माण्हू तूं ताम ठाहे खणी ईंदी ॾिसी हाणे त मुंहिंजूं अखूं चिपूं करे वयूं हुजनि भागा को हलंदो हुजे को ॿाहिरि माण्हू को घुमंदो हुजे को फिरंदो हुजे को ज़माने जो साओ ॾिसंदो हुजे दुनिया अहिड़ी साई लॻी पई हुजे सॼो ॾींहुं बसि इहो घर इहो रमण अंधी हे सॼो जग जहान हितां नज़र अचे तोखे नज़र ई न अचे हाणे इहो जग जहान मूंखे हितां नज़र न ईंदो हुजे जग जहान खे असां नज़र अचूं तोखे हितां नज़र न अचे असांखे कीअं ईंदो हुजे असां नज़र अचूं असां बसि पोइ हाणे सुबुह जो हाणे जट मां बि न हुजां कि मूंखे हाणे हितां नज़र ईंदो हुजे भाई असांजो त हुजे सुट मुदल पाण तोखे ख़बर सुट भला इहो मुंधो कीअं हुजे मूंखे इहो ॿुधाईंदो हुजे घर में तूं हुजी ॿियो मां मुंधो कीअं हुजे कंहिं मुछायो हुजे उनजो नालो खणंदो
हुजे मुझाइण जी कहिड़ी ॻाल्हि हुजे अचे सुट मुझो अचे मुझो हाणे तहिड़ो जो मुझी मुझी वञी ॼणो ॻोढ़ा कया हुजनि मुझी हाणे केरु सुलझाईंदो हुजे हाणे लेखे जेको हुजे न सुट खे आहो कंहिंखे ॾींदो हुजे त भला को सुलझाए ॾींदो हुजे को ॾाहो बाक़ी तूं त ॾाहनि में रही न हुजे न तूं त भला ॾाहो हुजे पंहिंजो पाण ई जेको हुजे खणी ठाहींदो हुजे हाणे ईअं कीअं थींदो पाण कीअं ठहंदो हुजे अकुल तोखे हुजे न अकुल मां माण्हू सभु कुझु ठाहे वेंदो हुजे हाणे सुठ माण्हू जहाज ठाहींदा हुजे न हा सॼो कुझु अकुल मां त ठहंदो हुजे हू जहाज हलाइनि मां राधुल सां जिंदगी गुज़ारियां जहाज हलाइण खां बि ॾुखी हुजे कंप्यूटर ठाहिनि या लारियूं ठाहिनि या ट्रकूं ठाहिनि उहो दिमाग़ सां थी दिमाग़ सां दिमाग़ सोच सां त ठहंदो हुजे न बाक़ी छा सां ठहंदो दिमाग़ जो सुट मुधल हुजे तूं ॻाल्हि खे सम्झी न अकुल हुजे हा त पोइ ॾींदो हुजे दिमाग़ त भला कंहिंखे ॾींदी हुजे त खोले न सुलझाईंदो हुजे हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली मदद अब छा हाल हुजे किथां जो ज़ाहिर थियो हुजे बाबा गुलशन नदीर मां ॻाल्हायां पियो अंसार को मौसम वीआईपी लॻी पई आहे सभु खां वॾी बूंदाबांदी जारी आहे बसि मौसम कहिड़ी बि हुजे मेलो हुजे मलाखड़ो हुजे तोवारी आहे ॻाल्हि बसि ईअं मां हवा में सम्झंदो हुजां न न मिठा भई जंहिंखां पुछा कयो कराची में वीआईपी मौसम लॻी पई आहे मिठा अला माना फुहार बि बरसाति पवंदी हुजे हा मिठा असांखे परियां सुमर जो गानो को सुठो ॿुधायो हा गानो भलो तोखे ॿुधाईंदो हुजां सभिनी खे सलाम ॾींदो हुजे होटल कीअं हलंदो हुजे होटल वीआईपी हले तो ज़बरदस्त सभई तोखे सलाम ॾिना हुजनि मिठा वालेकुम चांहि सां गॾु ॿियो छा रखियो हुजे थोरो ॾेखारींदो हुजे चकासत कराईंदो हुजे हा पोइ व्हाट्सएप नंबर मोकिल त पोइ मोकिले छॾियां न पराठा हुजनि चांहि हुजे वीआईपी हुजे समोसा हुजनि मिठा पकोड़ा हुजनि हे समोसा ऐं पकोड़ा हे त शाम जो सुबुह सां ॿियो नेरनि में छा हुजे पराठा हुजनि मिठा नौशारी निराश जा सभु माण्हू फैक्ट्री वारा ईंदा हुजनि मूं वटि खाईंदा हुजनि ये गिह खां बिना त ॿ पराठा पचाए अरे थींदो जेको त फोन करे गिह खां बिना त बोबा हलो ओहो जी हिते खुंबियूं बि जाम फटियूं हुजनि मिठा छा ॾिठो दिलि लॻंदो आओ हा खुंबियूं जाम हुजनि वीआईपी हिते होटल त रखियूं हुजनि न न पटे ईंदो जाम तुंहिंजे लाइ मोकिलींदो जा संगत वारनि खे ॾींदो हुजां मिठा पोइ यार इहो हड़ ॿधी हेॾे मोकिलींदो पर तुंहिंजी ज़बान ते एतबार ई न हुजे तूं कॾहिं न मिठा छोकिरी हैदराबाद जा माण्हू जाम त जाम तोखे मोकिले छॾींदुमि बसि ऐं वॾी महिरबानी तो मोकिलिया हुजनि मूं खाई छॾिया हुजनि असुल वॾी महिरबानी हुजे तुंहिंजी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो तुंहिंजी ॻाल्हि ऐं राधुल जी ॻाल्हि साॻी हुजे बाबा जेको फोन करे उनखे चवंदो हुजे पराठा मोकिलींदा होटल हुजे माना का बोड़ जरी मोकिलींदा हुजे माण्हू छा चवंदा हुजनि माण्हू लॻो बसि ईअं पेट में धो वेठो हुजे पंहिंजा पैसा वठंदो सुबुह सां मुंहिंजी निरानी मानी पचाइण में ग़रीब थी वई हुजे पाण नोट छोड़े ॾींदो हुजे आहो छो ईअं ईअं बचरी अॻे हिकिड़े जा पैसा हुजनि अञा ताईं उनखे कोन ॾिना हुजनि जुमन रड़ियूं कंदो हुजे हे डेंगला खणी ईंदी हुजे त मां मोकिलींदो हुजां त मोकिलींदो हुजे ओ पराठा अरे जेको हुजे सायो भाऊ जुल्फकार जरवारी हो पाण रड़ियूं करे चवे मुंहिंजा ॾोकड़ हुजनि सो हाणे हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणे कलाम ॾांहुं सो कलाम खे ॾिसंदा हुजो कलाम खां पोइ इहो लंबर इहो हलंदो हुजे टीवी ते इन ते फोन कंदा हुजो पोइ हाणे घर में त वात चहिरो न थींदो हुजे मिड़े अव्हां सां ॻाल्हियूं करे वात चहिरो कंदा हुजो मिड़े घर जो सिस्टम न ठहे इहो सिस्टम मुंहिंजो वॾी कोशिशि सो अञा चवंदो हिन सिस्टम खे जोड़ींदो हुजां इहो सुट खे सुलझाईंदो हुजां तेसि ताईं अव्हां हिकिड़ो गानो ॾिसंदा हुजो हिन मौसम में जीअं कराचीअ में चवंदा हुजनि अदा त इहे ॾाढा रंग लॻा पिया हुजनि सो हिन मौसम में पोइ कहिड़ो गीत हुजे हिन मौसम में थोरो सुट मुझी पियो त सुलझाईंदी हुजे त कलाम वधी ॿुधाईंदी हुजे न हा मां ॿुधाईंदो नओं कलाम हुजे सफ़ा हिन ॾिसंदा हुजो सफ़ा नओं निकोर अञा हाणे कलाम ठाहियो हुजे मास्टर वलीअ जो आवाज़ हुजे ऐं सुहिणो गीत हुजे साईं राशिद मोराईअ जी शाइरी हुजे पेरनि खे रोकजे मगर नेणनि खे छा कजे तो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां गॾु हाय हाय रामू राधा छा कयो रे हाय हाय रामू
हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। मोरो वेठी जय राणलो मोरो वेठी जय रानन नो वेठी जय रानन ऐं हाणे बीहंदी हुजे रन तुंहिंजी बि सफ़ास जेको हुजे तारे निकिरी पवंदी हुजे। ही कह गाईंदी हुजी बीह त सही माथी से पोइ अगरि असुल तुंहिंजी बि माना असुल पहिरें ई न बीहे। पोइ असांजा स्टेल त वरी पंहिंजा हुजनि, तूं छा सम्झंदी हुजे? हा तुंहिंजा त पंहिंजा हुजनि, इहे जेका छा हुजनि इहे पुतलियूं हा उहे हीअं कंदियूं हुजनि, तुंहिंजो वरी स्टाइल ई उहो हुजे। हाणे असां पुतलियुनि में थी पुट हाणे वरी इहे पुतलियूं ई कोन हुजनि। हल कहिड़ो दौर हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम जहानी बदर। वालेकुम सलाम मौलाल दादा, केरु कहिड़े शहर खां भा? अरे रमण मां इमदाद अली चनो थो ॻाल्हायां, फ़कीर इमदाद अली चनो, स्ट्रीट टाउन कराची का। ओ साईं चना साहब, ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿार? बसि मां तोखे दुआ थो कयां, मुंहिंजो गलो ख़राब थी वियो आहे। इहो भला छाजे करे? को मिठो खाधो हुजे, थधो पाणीअ जे करे, या एतिरा ॾींहं गैर हाज़िर बि लॻा पिया हुजो? इहो थधे जे करे इहो रमण। पोइ मूं चयो गैर हाज़िरी लॻी पई हुजे, छो भला? मातड़ बसि मुंहिंजो मातड़ जेको हुयो उहो रमन ई हुयो, आओ पर मूंखे भरियो तोखां प्यार आहे, मोहबत आहे, मुंहिंजे अधी राता खां जहिड़ो न कंदो हुजे। जहिड़ो कॾहिं करां आहे त मिठी मिठी ॻाल्हि हुजे, घर में जेको हुजे। हाणे मिसाल घर में वेठा हुजो इंतज़ार में, त भाई जो नेरनि आई आहियां, वेठा पोइ वेही वेही इंतज़ार करे वेठा उबासी ॾींदा हुजो, पोइ कुझु बि न चवंदा हुजो, तव्हां पाण फ़ैसिलो। राता जहिड़ी भेण अधी असांजी, तोखे घर वारी अहिड़ी सोढ़ी माशाअल्लाह अल्लाह हयाती ॾेसि, ॾिस अल्लाह ॾिस पुत्र ॾेसि। ॿुधाई माना उहा सुणी जे बाक़ी असां वरी छा मिड़े त हे करूं? जेको हुजे शुक्र जेको आहे न कंदो हुजे। न न रमण तूं बि भलो आहे, बोला तव्हां पुत्र खे तव्हांजो ॾाढो भलो कयो आहे। मुंहिंजे असां हर सेक्टर ते ॾिसंदा हुजो फ़कीर भाई। फ़कीर साईं बसि दुआड़ी करे छॾींदा हुजो, फ़कीरनि जो हाल पेश पिरिया नाल। सदाई ख़ुशि हुजे, पर मूंखे हाणे ॿ मुंहिंजी हिकिड़ी जेको आहे न फरमाइश कई। यकियूं ॿ ॿ मां कहिड़ो महफ़िल ॻाईंदो हुजां जो बसि ॿ फरमाइशूं करे छॾींदा। न रमण मुंहिंजो आवाज़ बि हाणे टीवी ते ॿुधण में अचे, ॿुधां पाण कहिड़ी कहिड़ी फरमाइश? फरमाइश मास्टर चंद्र जो कलाम मूंखे ॿुधाईंदो हुजे, आओ या मूंखे जेको आहे जेको थरपाकर जो माना जेको उस्ताद मोहम्मद सादिक फ़कीर सादिक फ़कीर जो कलाम फ़कीर, या मास्टर चंद्र जो। बसि थी वियो हुजे, हुकुम हुजे फ़कीर जो, हुकुम हुजे, बसि दुआ में यादि। वॾी महिरबानी। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अव्हांजा, मोहबतूं हुजनि अव्हांजूं। साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजे। खणंदो हुजे सॼो किन करे सॼो हुजे न, सुबुह मां भरियो ॾिनो हुजे। पोइ हाणे ॾींदी हुजे त कहिड़ो हथनि में? पोइ जेको हुजे न अहिड़ो हुजे, घर में ॿ भाती हुजूं, पर भरियो रोज़ ईंदो हुजे, अहिड़ो त किन कंदो हुजे, खणंदो हुजे। मां ॿारो हुजां, किन कयो हुजे, हाणे वॾो, हाणे मां ॿारो हुजां। खणी हिते ईंदो हुजे, पोइ हिते कंदो हुजे किन, पोइ वरी रोज़ इहो राधुल भरियो ॾींदी हुजे। इहो ॻाल्हाइण जो को माण्हूअ खे तरीक़ो जे घर में वेही चवंदी हुजे त किन कयो, मां ॿारो हुजां जो घर खे सॼो ॾिसण वारा छा चवंदा? ख़बर हुजे ॾिसण वारनि खे। टारी हुजे ॿार खणी फेरे ॿाहिरि छॾे ईंदी हुजे, तूं खणी छॾींदो हुजे, ॿुहारे जी ज़रूरत ई न हुजे न। हलो अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां था? अदा लाड़काने का तो ॻाल्हायां, ये यार मोहम्मद काबुली का हाजी नियाज़ अली उमरानी। अदा चाल हुजे अदा, ख़ुशि हुजो, चाल हुजे अदा, ख़ुशि हुजो, चङा भला हुजो। हाँ से उहा बि ठीकु हुजे, तव्हां ठीकु हुजो? सभु ख़ैर हुजे अदा, तव्हां ठीकु हुजो? हाँ वालेकुम सलाम हुजे, असांजी भाॼाई खे बि सलाम चवंदा हुजो। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। वॾी महिरबानी हुजे अदा, तव्हां कुर्ब फोन हुजनि कयो भाऊ तव्हांजूं, मोहबतूं हुजनि तव्हांजूं, जो तव्हां राम राधा खे ॾिसो, वरी पसंदि करो, वरी फोन कॉल करो, हाल अहिवाल ॾींदा हुजो। इहे अव्हांजा कुर्ब हुजनि, अव्हांजूं मोहबतूं असल ईअं सांढे रखंदा हुजो। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम
हो ज्यादा केर कड़े सर का भा मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। छाल हो ज्यादा खुश हो जी चंगो भलो तबियतूं बहार हो जन सब खैर दुआ अल्हम्दुलिल्लाह। तव्हां दा ठीक आहियो? बस जो मौसम हो जे उन आधार रामण भी ठीक हो जे हा अल्लाह जा शुक्र मौसम सही आहे हवा हले पई गर्मी बर्मी कोन्हे। गर्मी न हो जे न पो अॼु दिल जी मौसम तुंहिंजी कीअं हुजे हा दिल जी मौसम बस भली आहे त पोइ सभु मौसमूं वणनि थियूं। हाई साबाद इहो जवाब अचणु खपंदो हुजे बाक़ी दिल जी मौसम सही न आहे त पोइ मिड़े ॻाल्हियूं सभु बेकार थियूं लॻनि। हा ओ या बापू ॻाल्हि दिल जी मौसम न हुजे त पोइ मज़ो ई न हुजे। मज़ो ई न हुजे बस ॿियो ख़ैर हुजे कीअं भला हाणे मींहुं वसियो हुजे थर जो हाल ॾींदो हुजे हा मींहुं वसी वियो आहे वरी हफ़्ते जे लाइ ॿुधायो था न। हाओ हाओ ॿुधायो हुजे त मींहुं न हाओ त मींहं जो ॿुधायो हुजे न हा हींअर आसमान साफ़ आहे जुड़बुड़ कोन्हे बिल्कुलु मौसम सही आहे। इहो निज़ाम मालिक साईं हलाए इन सिस्टम खे उहो ॼाणे साईं हा बिल्कुलु। ॿियो ख़ैर हुजे कीअं वक़्तु गुज़रे पाड़े ओड़े जो हाल अहवाल ॾींदो हुजे हा वक़्तु अलाह जी महिरबानी आहे सुठो पियो गुज़रे। पाड़े वारा ठीकु असांजे लाइ को हाल अहवाल वॾी महिरबानी हुजे अॼुकल्ह तो को इहे सफ़ा इहो थधो थधो लॻो पियो तूं हाणे भला सफ़ाई में असांजी बि तयारी हुजे। हा अथर वसियो हुजे हाणे चयो ई न हुजे बनायो तूं मूंखे मना आसरो ॾींदो हुजे ग़रीबी अॻिले जो हाल हुजे मतां उहो न हुजे अरे हाल जी का ॻाल्हि न हुजे भला ईंदो त हुजे हथ त मिलाईंदो हुजे न भाउ हुजे असांजो साबुण जी का जरी बची हुजे साबुण जी जरी बची हुजे हिनखे धोंदी हुजे पोइ हलूं थर इहो भला ॾींहं में घणा चकर धोइबो हुजे मूंखे ॾे त लागी त धोई न थी हुजे हिन में कावड़ करण जी घणा चकर धोईंदो हुजे पोइ धोइण में हिकिड़ो इहो रुमाल धोइण में सफ़ा चकर चे रात लाइ हिनखे त धोईंदी हुजे हिनखे त धोईंदी हुजे ॿियो को कम ई न हुजे कपिड़े धोइण त खेखराट कंदी हुजी छो हा हिकिड़ो गानो हुजे हाणे तव्हां हेसि ताईं भला सादक फ़क़ीर ॿुधंदा हुजो त असां वरी हिनजी ॿुधंदा हुजूं भला हाणे ॿियो छा कंदा हुजूं उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में ऐं यकीनन अव्हांजा जेके ही ॾिसंदड़ ऐं असांजा जेके हुजनि ॾेह में हुजनि परॾेह में हुजनि जिते जिते हुजनि उन्हनि सभिनी खे बि वाधायूं हुजनि ऐं साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं अव्हांजा जेके रंग हुजनि अव्हांजा जेके अंगण हुजनि उहे बहकंदा हुजनि महकंदा हुजनि बालक जित हुजनि ख़ुशि हुजनि बालक पंहिंजी तालीम जी तयारी कंदा हुजनि बालक जेके हुजनि पंहिंजनि रंगनि में पंहिंजनि ॻाल्हियुनि में अॻियां वधंदा हुजनि राधुल ओ राधुल छा हुजे हेॾे ईंदी हुजी वरी कहिड़ो सुट मंदो हुजे ओहो मुझाए छॾियो हुजे हेॾे ईंदी हुजी हलो हेलो साईं फरमाइश करणी आहे हा साईं पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजी केरु किथां मोहम्मद रमज़ान कोहली रहीमर खान साहब छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजी चङो भलो ठीक साईं अल्हम्दुलिल्लाह कीअं वक़्तु गुज़रिया था वक़्तु ठीक गुज़रियो साईं अल्हम्दुलिल्लाह लाइट चलायो असांजी कार लाइट चलायो हा उदा वॾी महिरबानी हुजे कलाम ज़रूरु हलाईंदा हुजूं रहीम यार खान खां तव्हां असांखे ज़ाद कयो हुजे मोहबतूं हुजनि अव्हांजूं ऐं मोहबतूं इहे जारी सारी रहंदियूं हुजनि हा ए वण पोखो हुजे किथे मथे ते वण पोखो हुजे वण हर जाइ पोखण खपंदा हुजनि हर जाइ माना मथे ते वण कीअं फुटंदो हुजे अकुल हुजे ही मथे खां मथे चढ़ी विया हुजनि वण हाणे ईअं सम्झी त वण मथे खां मथे चढ़ी वियो हुजे हाणे हिनजे छांव में वेठो वणनि जी त कमी वॾी हुजे हाणे हिनजे हुजे पोखो जी हाणे हिननि खे जेको हुजे न हेॾा होॾा न कंदो हुजे हाणे हिनजे छांव में मां बीठो हुजां हाणे हे छांव में बीठो हा छांव में बीठो अरे वॾी छांव हुजे हा हा वॾी छांव छो नक जी पकाई हुजे हल तूं अख जी पकाई करे ॻाल्हि कंदे हाणे हिनजी छांव में तूं बीठो हुजी हा हा
वण जी छांव जो जंहिंखे एहसास हुजे वण जी छांव जो बि हिकिड़ो एहसास हुजे। एहसास त हुजे पर वढे खणी कया हुजनि चट हाणे हलो। पोखूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? शेर मां जनन खां ज़िलो जामशोरो आया असांखे आरज़ाद जी, जी, या अदा। राधा सागी आहे या ॿी आहे? हलो साईं राधा या सागी अदा। या आवाज़ मटिजी वियो आहे राधा जो। जी जी वॾी महिरबानी हुजे सांगड़ खां मां फोन कॉल कई हुजे। शामिल थी विया हुजो तव्हां सभिनी खे सलाम ॾींदा हा साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो अवां जूं इहे मोहबतूं हुजनि जो छंछर ऐं आचर ते टाइम कढी करे बाक़ाइदे महिराण टीवी खे ॾिसंदा हुजो ऐं सालगिरह जूं मुबारकूं ॾींदा हुजो। हाणे त वरी बालक जेके हुजनि सभु जेके हुजनि ॾिसंदा हुजनि अॻियां ॾींहं ॾाढा भला ईंदा हुजनि। हाणे 14 अगस्त हुजे अञा इहा मस गुज़रंदी हुजे त पोइ ओ भिट जा भिटाई वो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं। हाणे इहे बि घर में बि वेही वॾी एक्टिंग कंदा हुजनि अदाकारी। हाणे जेको हुजे न जिते किथे टकर पैदा थी विया हुजनि इहो ट्रिक ट्रोक आयो हुजे जंहिं हाणे वटि इहो मोबाइल हथ में हुजे हा। उहो एटकर हुजे। सो हेलो अदा केरु करे थो? केरो जी हाणे असां जहिड़ो हिते बालक बीठा हुजूं मथे ते वण हुजे हाणे कीअं माण्हू मथे ते अचे वण छांव वॾी हुजे। छांव में बीठा हुजूं छा त किरी ख़ैर हुजे वरी नवां गुल इहो पता फुटंदा शोभा हे जेको हुजे असांजी सुवारी सिंध हुजे इनखे बि जेको साओ कंदा हुजो सावक में आणींदा हुजो त हीउ जेको मौसम जेको हर ॿियो माण्हू चवंदो हुजे बा गर्मी हुजे वॾी गर्मी हुजे ॾुखिया हुजूं आब हवा मटिजी वई हुजे त महिरबानी कंदा हुजो वणनि खे कपींदा न हुजो वण पोखींदा हुजो ऐं वण खपाए करे जेको गुज़र पंहिंजो सम्झंदो हुजे न उहो सम्झो गुज़र न कंदो हुजे पर इहे पंहिंजे लाइ बीमारियूं पैदा कंदो हुजे पंहिंजे लाइ ॾुखियाइयूं पैदा कंदो हुजे अॼु त खणी इहो पेट भरींदा हुजूं पोइ सुभाणे वरी जेका तकलीफ़ हुजे उहा सभिनी लाइ हुजे। अजालो वॾो हुजे शोभा उहा सभिनी लाइ हुजे या आलूदगी जेका हुजे इहे दूंहा हुजनि इहे ॿियूं शयूं इहे अबा जेको जज़ब कंदा हुजनि या असांखे सही आस्कीजन मिलंदी हुजे उहा वणनि जे आधार मिलंदी हुजे मालिक सां इहो जेको जहान जोड़ियो हुजे जेको सिस्टम जोड़ियो हुजे सो उन सिस्टम खे उन आधार बि रहणु ॾींदा हुजो। दुनिया में ॾिसंदा हुजो त इहे वॾा मुल्क हुजनि अमेरिका हुजे को ॿिया कहिड़ा बि मुल्क चाइना खणंदा हुजो जेके बि हुजनि शहरनि में केॾी सावक हुजे वण हुजनि पार्क हुजनि ॿाहिराड़ी में त अलाए छा वण हुजनि पर जिथे अञा थर हुजे जिथे पाणी न पहुतो हुजे हुननि उते बि अहिड़ो एजाद कयो हुजे सिस्टम त उहे वण अहिड़ा पैदा कया हुजनि जंहिंमें थोरो पाणी विझी ऐं उन में पोखिया हुजनि जेको थर हुजे बर हुजे वरियासि उते बि वण ई वण थी विया हुजनि त दुनिया तरक़ीअ ॾांहुं वेंदी हुजे असां पंहिंजा वण बि कपींदा हुजूं। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा? साईं अब्दुल वाहिद भारी जी भिटाई मस्जिद धुरेजी खां। साईं छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला? दुआ रब जो एहसान ई दादन फ़कीर जी बट सिटूं तव्हां रामो राधा खे ॿुधायां अबा सिटूं बट दादन फ़कीर जूं तोखे ॿुधायां हासे बाक़ाइदे ॿुधाईंदो हुजे पियो लिखियाई त मरी विया पिया पहिरीं वफ़ादार माण्हू हाय हाय बचा बाक़ी बेदर्द बेकार माण्हू वाह वाह पुरे दिलि पराई न पंहिंजी ॾियनि था आहा ई केॾा न आहिनि मज़ेदार माण्हू हो पर दिली वापार न कर कंहिंसां दादनि यार ख़तरनाक आहिनि ख़रीदार माण्हू। हाय हाय वॾी महिरबानी हुजे अदा साल सभिनी खे जितो सलाम जो ॾींदा हुजो कुर्बो ख़ुशि हुजनि हुजो मोहबतूं हुजनि अवां जूं हा हमेशा सलामत हुजो। सो हाणे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॻो हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते सॾ में सॾ हुजे रामू राधा मेहरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु जाॾे पेर हुजे जाॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे रामू राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी ईंदड़ हफ़्ते छंछर ऐं आचर अवां जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजूं दुआनि में यादि रखंदा सो हाणे वेंदे वेंदे जेको कलाम हुजे न ते उस्ताद मोहम्मद यूसुफ जो आवाज़ हुजे
लॻे ॾखण जी हीर मारू मुंहिंजा मीर आऊं हित बंद में बंदियाणी। इहो अवां ॾिसंदा हुजो, दुआनि में यादि रखंदा हुजो। वॾी महिरबानी हुजे।